कराची जे NJV कंपाउंड स्कूल जे उस्तादन पारां इंतजामिया जी नाइंसाफियन खिलाफ कराची प्रेस क्लब आडो एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतजाज जी अगवाणी कंदड़ गफूर, अशरफ अली, जुल्फकार अली ऐं सरफराज अहमद चयो त समाजी तंज़ीम वारा बॉयज़ हॉस्टल जो जवाज़ ॼाणाए असांखे उथारे रहिया आहिनि। उन्हनि चयो त असांजी बिजली, गैस ऐं पाणी बंदि कयो वियो आहे। 50 सालनि खां वठी आऊं हिते रहां थो NJV क्वार्टर में। हींअर जेका अखूअत फाउंडेशन वारा जेके आहिनि इहे चवनि था त हीअ बॉयज़ हॉस्टल आहे, सरासर असां सां ज़ुल्म आहे। असांजी लाइट, असांजो गैस, असांजी पाणी सभु कुझु हींअर कटे छॾियो आहे उन्हनि। नाइंसाफ़ी असांजा जॾहिं पघार मां असांजो हाउस रेंट कटिजे थो, रेंट कटिजे थो, 5% मेंटेनेंस एंड रिपेयर कटिजे थी, त पोइ असांजो ई छो हिननि इहो कयो आहे। असां इन जे लाइ असीं एहतजाज में आहियूं त असां सां त जॾहिं त कोर्ट में असांजो केस हले पियो, केस हलण जे बावजूद AC गार्डन जेको आहे नज़ीर तुनीअ सां शामिल आहे, हर पुलिस फोर्स वठी असांखे हिरास करे थो ऐं असांखे जेको आहे चवे थो उथो ऐं बिजली पाणी जेको आहे कटे थो वञे। तालबा असांजा आहिनि त असांखे नाजाइज़ न आहिनि, अनलीगल न आहियूं की गवर्नमेंट एम्प्लॉय आहियूं। मां पाण टीचर आहियां, उस्ताद आहियूं। असां उस्तादनि जे असां जेको आहे न को दंगा फसाद असां करणु नथा ॼाणूं। असां कलम जो जेको आहे हिसाब किताब सां ॼाणूं था। शरीफ़ फैमिली आहियूं सभु। असांजे घर डेमोलाइज करणु ऐं हेरासमेंट करणु, बार बार तंग कयो वञे थो असांजे खामखाई जो, पोइ वॾी जो असांजो परेशानियूं सबबु बणिजनि था। असांजी सभु जेको अदालत में जेकी कार्रवाई कई वई आहे उनजो बि कंहिं इंतज़ारु नथो करे, असांखे निगलेक्ट कयो वञे थो। असां एप्लीकेशन जमा करणु वियासीं पाणी बिजली जे लाइ, असांखे कंहिं रिसीविंग करण जे लाइ न थाणे वारा न जेके मुतलका इदारा आहिनि कंहिं असां सां ताउन न कयो आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त इम्तियाज़ बुगे खे प्रिंसिपल जी पोस्ट तां हटायो वञे ऐं संदसि जारी कयल सभिनी हुक्मनि खे मुअत्तल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।